अस्सलाम वालेकुम दोस्तों। जी त रात पाकिस्तान और अफगानिस्तान जो मैच हुयो, असां गॾु वेठा आहिनि महिमान मावाली साहब और हवाली साहब। जी मावाली, रात पाकिस्तान और अफगानिस्तान जो तव्हां मैच ॾिठो? बाक़ाइदगी सां असां ॾिठो आहे। ईअं 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 साम्हूं वेही टीवी जे ॾिठो आहे असां। चरिया न बाबा, बाक़ी छा राति वॾो मैच हुयो, वॾो तमामु वॾो। जाई बाक़ी छा मूं ॾिठो आहे, तूं बि ॾिठो हूंदे न। वॾो मज़ो, वॾो राति ईअं चओ, ईअं 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 मतिलबु ईअं बाज़ी हेॾो वारी हीअं पलटिजी वई। हाँ न, जीअं त स्क्रीन ते लिखिजी आयो कि बाबा पाकिस्तान खे हराइण जा माना 70% चांस आहिनि, ठीकु आहे न। उन खे 23% हुया अफगानिस्तान खे, उन खे 70% हराइण जा चांस हुया। लेकिन जॾहिं आसिफ आयो, पोइ छा कयूं? तव्हां मैच ॾिठो अथव? आसिफ आयो जॾहिं पोइ जीअं जो आयो न, हा। पोइ मां ॾिठमि 24 बाल हुया, अलाए घणा हीअं हुया। मां थोरो नशे में हुयमि न, हीअं ॾिठमि आयो बा हिकिड़ो छको हयईं, ॿियो छको हयईं। पोइ त साईं मां थोरो आहिस्ते आहिस्ते ईअं मथे थींदो हुयमि। वरी टियों छको, वरी चोथों स्कोर अप थी विया। न बाबा, मां ईअं ईअं किरी पयुमि बाक़ाइदे सां, ख़ुशी सां हीअं हीअं नचां पियो। क़ुर तो मां चए, ये कसम आहे मूंखे नूर भटारे जो। मां सफ़ा असुल मां ईअं 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 ख़ुशी खां ईअं सॼी राति सुतो न आहियां। हाणे बि ॾिसो अखियूं मुंहिंजा निंड वांगुरु अचे थी मूंखे। लॻे ईअं थो वाकई निंड करे थो। हवाली, तव्हां हाल ॾियो, तव्हां कीअं मैच ॾिठो? साईं मां बि सॼी राति यकीन करे ख़ुशी में जाॻियुमि। ॾाढो बिल्कुलु अलाह हयात ॾे सही हो। जेको आसिफ असांजो प्लेयर हुयो, बिल्कुलु बिल्कुलु हिकिड़े ओवर में 4 छका हयईं। चङो कई, आज रिकॉर्ड करे छॾी, वॾो रिकॉर्ड कयमि कई। जीअं त इंडिया खां असां मैच खटियोसीं, न्यूज़ीलैंड खां खटियोसीं, पाकिस्तान कमेंट में चए थो, चए पियो कि बाबा हाणे असां ईंदासीं मैदान ते ऐं पाकिस्तान खे ॿाहिरि कंदासीं। लेकिन पाकिस्तान भरपूर कोशिशि करे सेमीफाइनल ते पुॼी वियो। सेमीफाइनल ते पुॼी वियो न, माना वॾी कोशिशि करे पहिरों नंबर पहिरें नंबर ते हले थो। महिनत करनि था, महिनत कई अथनि, कुटियो अथनि ईअं बक़दा छकनि सां। ॿियो हीअं कीअं अचनि चरिया? घणा माण्हू रोइनि पिया, तव्हां टीवी जी स्क्रीन ते या मां मोबाइल ते ॾिठुमि अवस्थान जा रोइनि पिया। हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, उहे मां न्यूज़ ते जॾहिं इंडिया सां मैच न थियो, मां न्यूज़ ते ॾिसां पियो पाकिस्तान जो इंडिया जो मैच। इंडिया जे चैनल में, हर चैनल में रुगो क्रिकेट जूं ख़बरूं, क्रिकेट जी ख़बरूं। जॾहिं इंडिया मैच हराए वई, अॼु ताईं मां टीवी खोले डेली इंडिया जा चैनल ॾिसंदो आहियां। कॾहिं इहा ख़बर न ॿुधई अथनि त बाबा इंडिया जेको आहे पाकिस्तान खां हराए वई आहे। ठुप सफ़ा ॼणो चओ हड़ताल थी वई आहे। क्रिकेट जे बारे में कुझु अल्फाज़ आहे ई न। सफ़ा असुल छो इहो यार? दरअसल जीअं त विराट कोहली अञा मैच न थियो, विराट कोहली चए पियो कि बाबा माना इंडिया जो जेको तरानो हूंदो आहे, क़ौमी तरानो, हुनजी आवाज़ दिल्ली ताणी पुॼे, ठीकु आहे न। हुनजी आवाज़ दिल्ली ताणी पुॼे। छा लाउड खणी आया छा वॾा? न, लेकिन हिकिड़ो ई जज़्बो ॾेखारे पियो, फ़ख्रु करे पियो कि बाबा मां माना इहो मैच खटंदुमि। जॾहिं जो मैदान ते असांजा 2 प्लेयर बीठा, रिज़वान और बाबर, ख़बर अथी? हा, उहो चवनि पिया, चाहे इंडिया वारा चवनि पिया, चाहे कितने आदमी थे, मां चयमि 2 हुया, बाबर ऐं तुंहिंजो इहो रिज़वान हुयो। पोइ इंडिया वारा मोबाइल बंदि करे विया, बंदि करे विया। मां त राब्तो करे पियो, चाहे कितने आदमी थे, मां चयमि बाबा 2 हुयो, 2 रिज़वान ऐं बाबर हुया, ॿिया कोई बि न हुयो। ॿिया त आया ई न हुया, ॿिया अचना तले छा करनि। न इहो ओपनर ई बस अप करे विया। वॾो रिकॉर्ड, माशाल्लाह वॾो रिकॉर्ड कायम थी वियो। आई लव यू पाकिस्तान। असांजो पाकिस्तान सां ईअं सम्झो त असां पाण पाकिस्तानी आहियूं, पाकिस्तान में रहूं था, पाकिस्तान में खायूं था। असांजो पाकिस्तान सां भरपूर साथ आहे। महिरबानी। असांजा तमाम वीडियो ॾिसण जे लाइ असांजे YouTube चैनल इसरार एरी ऑफिशियल खे सब्सक्राइब ज़रूर कजो।